अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पाण एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो सही है। हिन वीडियो में पाण 2.8 कंदासीं एक्सरसाइज जेकी 8th क्लास में वरतल। हिन में पाण क्यूब रूट से रिलेटेड जेका भी प्रॉब्लम्स आहिनि हू कंदासीं। क्यूब रूट जी साइन छा आहे? सेम रेडिकल वांगुरु जीअं स्क्वायर रूट जी हूंदी, सिर्फ़ु हिते टे पाण खे गिवन हूंदा, टे ॾिनल हूंदा। ही छा जे बराबरि आहे? ही बराबरि आहे 1/3 जे, मतिलबु पावर जी फॉर्म में 1/3 जे बराबरि आहे। ठीकु आहे। त क्यूब जे बारे में त अॻे पाण पढ़ियो हुयो, हू तव्हांखे यादि बि हूंदा। ठीकु आहे। यादि हूंदा त पोइ पाण विदाउट कैलकुलेशन ई MCQs जी फॉर्म में प्रॉब्लम करे वेंदासीं। जेकॾहिं न यादि हूंदा त पाण खे टाइम लॻंदो। ऐं पंहिंजो मेन जेको हूंदो आहे मसइलो हुन में टेस्ट में, हू टाइम मैनेजमेंट हूंदो आहे। टाइम जेकॾहिं पाण घटि मां घटि हिकु MCQs ते ॾींदासीं त पाण मैक्सिमम MCQ सोल्व करे वेंदासीं। हिते पाण जेको फॉर्मल वे आहे उनजे थ्रू बि कंदासीं, त जीअं तव्हांखे बाद में टीचिंग करण में भी आसानी थिए ऐं तव्हां हाणे MCQs भी करे सघो। ठीकु आहे। ही पाण एग्जाम्पल वरितल आहे। एग्जाम्पल पाण ॿिनि तरीक़नि सां सोल्व करे सघूं था। त ही 8 हिते ई रहंदा। ही छाजे बराबरि आहे? ही बराबरि आहे 1/3 जे। ठीकु आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे 8 छाजो क्यूब आहे? ॿिनि जो क्यूब हूंदो आहे 8। ठीकु आहे। ॿिनि जे मथां पावर 3 हुजे ऐं हीअं मथे हुजे, ईअं करे छॾियो त मतिलबु ही इन जे इक्विवेलेंट आहे। ॿिनि जी पावर जेकॾहिं 3 हुजे त 8 जे बराबरि आहे। 8 छाजे बराबरि आहे? 2/3। ऐं 1/3 जेको आहे उहो 1/3 ही जेको क्यूब रूट आहे हुनजे बराबरि पाण लिखियो। ठीकु आहे। हाणे पावर जेका आहिनि पाण खे ख़बर आहे ज़रब थींदा आहिनि। पावर पाण में ज़रब करे वठो त ही पाण में कटिजी विया। मतिलबु बाक़ी फाइनल जवाबु पंहिंजो छा बचियो? जवाबु पंहिंजो 2 बचियो। हिकु ई तरीक़ो आहे। ठीकु आहे। ऐं हिकु ॿियो जेको तरीक़ो आहे हू कीअं? पाण हिननि खे 8 खे विच में रखी ऐं टेबल पढ़ंदासीं। ॿिनि जो टेबल घणे भेरे लॻो? ॿिनि जो टेबल लॻो 4 भेरे। वरी ॿिनि जो टेबल चइनि ते घणे भेरे लॻो? 2 भेरे। वरी ॿिनि ते घणे भेरे लॻो? 1 भेरे। ठीकु आहे। हाणे ही जेका बि 2 3 भेरे 2 आहिनि हू पाण लिखिया आहिनि। ही 3 भेरे 2 आहिनि त पाण हिननि मां सिर्फ़ु हिकु खणंदासीं। ठीकु आहे। स्क्वायर में पाण छा पिया कयूं? स्क्वायर रूट में पाण छा पिया कयूं? 2 नंबर हुजणा त हुननि मां पाण हिकु खणणो आहे। ही क्यूब रूट आहे, मतिलबु 3 जेकॾहिं ग्रुप में 3 मेंबर हूंदा त पाण हुननि मां सिर्फ़ु हिकु खणणो आहे, हू कयूं। त हिते बि ॾिसो ॿिन्ही में जवाबु सेम आहे। इहो ई मतिलबु 8 जो जेकॾहिं क्यूब रूट कढूं त हुनजो जवाबु जेको हूंदो हू 2 ईंदो। ठीकु आहे। ही जेको फॉर्मल वे आहे ऐं ही बि। हाणे पाण अचूं था ट्रिक जी तरफ़। ट्रिक कीअं? त बाबा पाण खे ऑलरेडी यादि आहे त 8 छाजो क्यूब आहे? 8 छाजो क्यूब आहे? ॿिनि जो क्यूब 8 आहे। ठीकु आहे। ॿिनि जो जेकॾहिं पावर 3 हुजे त हू 8 जे बराबरि आहे। त हाणे पाण डायरेक्ट हिते इन जो जवाबु कंदासीं 2। ठीकु आहे। ॿिनि जो क्यूब छा आहे? ॿिनि जो क्यूब 8 आहे ऐं 8 जो क्यूब रूट छा थींदो? 2 थींदो। मतिलबु पाण में छा आहे? पाण में इनवर्स आहिनि। जीअं स्क्वायर ऐं स्क्वायर रूट पाण में इनवर्स हुया, ईअं क्यूब ऐं क्यूब रूट पाण में इनवर्स आहिनि। ॿिनि जो क्यूब छा आहे? 8 ऐं 8 जो क्यूब रूट छा आहे? 2 आहे। ओके आहे। हाणे पाण ॿी मिसाल कयूं था। 1000 जो पाण खे क्यूब रूट लाहिणो आहे। ठीकु आहे। ऐं पाण खे ख़बर आहे त 10 जो क्यूब छा आहे? 10 जो क्यूब 1000 आहे। ठीकु आहे। त 1000 जो क्यूब रूट छा थींदो? 10 थींदो। हीअ जवाबु आहे इनजो। ठीकु आहे। क्यूब पाण खे यादि हूंदा त क्यूब रूट देरि ई न आहे, पाण ॾिसण खां पोइ फौरन कढी सघूं था। पाण खे ख़बर आहे त 1000 छाजो क्यूब आहे? 10 जो क्यूब छा आहे? 1000 आहे। ऐं 1000 जो क्यूब रूट छा आहे? 10, मतिलबु इनवर्स। ओके आहे। हाणे हिते पाण कयूं था। ही बि साॻे तरीक़े सां ही पाण हिकु तरीक़ो सिखी वरितो आहे, त बाक़ी जेका पाण हू पाण MCQs फॉर्म में ट्रिक जे थ्रू कंदासीं। मतिलबु जेको पाण खे यादि आहे ऑलरेडी सिखियो आहे हुनजी मदद सां पाण कंदासीं। हाणे चोट जो पाण खे क्यूब रूट मालूम करिणो आहे। चोट जो छा करिणो आहे? क्यूब रूट मालूम करिणो आहे। पाण खे ख़बर आहे त चोट छाजो क्यूब आहे? चेन जो क्यूब जेको आहे उहो चोट आहे। त चोट जो क्यूब रूट छा थींदो? 4 थींदो। सही आहे। कीअं? पाण खे ख़बर आहे त चेन जो क्यूब छा आहे? चोट आहे। ठीकु आहे। हाणे चोट जो क्यूब रूट छा थींदो? चोट जो क्यूब रूट ही 4 थींदो। थी वियो। हाणे ही कंदासीं।
ठीक है। 1/8 जेको आहे जो क्यूब रूट मालूम कंदासीं। हिकु जो क्यूब भी हिकु हूंदो आहे ऐं हिकु जो क्यूब रूट भी हिकु ई हूंदो आहे। ठीक है, हिन जे मथां ही साइन ॾेई वठो। ही साॻियो रहियो, हिकु जो क्यूब रूट भी हिकु ई हूंदो आहे। बाक़ी 8 छा जो क्यूब आहे? 8 ॿिनि जो क्यूब आहे, त 8 जो क्यूब रूट छा थींदो? 2 थींदो। हल बाबा ही बि थी वियो। हाणे हिन ते अचूं था। हिन में भी पाण खे साॻियो क्यूब रूट मालूम करिणो आहे। सभिनी खां पहिरियों पाण हिन खे इम्प्रॉपर फ्रैक्शन में चेंज कंदासीं। ही चाहे मिक्स फ्रैक्शन आहे त पाण हिन खे इम्प्रॉपर फ्रैक्शन में चेंज कंदासीं। हिक खे ज़रब कंदो चोट सां ऐं विच में जोड़ कंदो, ऐड कंदो घणा? 1 8 त घणा थींदा? 125। ठीक आहे, अपान में 64। हाणे ही सॼा क्यूब आहिनि की न? 125 छा जो क्यूब आहे? 125 5 जो क्यूब आहे। त पाण हिननि जे मथां हाणे ॾेई वठूं ही क्यूब रूट वारी। त 125 जो क्यूब रूट छा थींदो? 5 ऐं 64 जो क्यूब रूट छा थींदो? 4। हल बाबा ही जवाबु आहे। हाँ, जेकॾहिं तव्हां चओ था त बाबा ही किताब में अहिड़ो जवाबु न आहे त मां छा कयां, तव्हां ईअं कयो, ही छा आहे गैरवाजिब पूरा, मतिलबु इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे, तव्हां हिनखे मिक्स फ्रैक्शन में चेंज करे वठो। 5 ते खोड़ो हणो चेंज जो, घणे भेरे लॻो? हिकु भेरे। बाक़ी घणा बचिया? 1, त उहो हिकु हिते लिखो ऐं 4 सां गाइट। ही किताब में जवाबु आहे। ओके थी वियो। उम्मीद आहे हिननि में हाणे तव्हांखे को बि मसइलो न हूंदो। हाणे पाण प्रॉपर्टीज़ कंदासीं। पहिरीं प्रॉपर्टी इहा आहे त जेकॾहिं पॉज़िटिव नंबर आहे, पॉज़िटिव नंबर आहे त हुनजो क्यूब कढंदासीं त जवाबु जेको पॉज़िटिव नंबर ई ईंदो। ओके आहे, ही बि क्लियर आहे। ऐं ॿियो जेको आहे, जेकॾहिं नेगेटिव नंबर आहे ऐं हिनजो क्यूब कढंदासीं त जवाबु जेको नेगेटिव नंबर ई ईंदो। ही ऑलरेडी पाण के भेरे सिखियो आहे त पावर छा हुजे त जवाबु छा आणणु खपे। ठीकु आहे। हाणे ॿियो वरी इवन नंबर जेकॾहिं हुनजो कढूं त जवाबु बि इवन नंबर ई ईंदो। ठीकु आहे। कीअं? त पाण क्यूब रूट कढूं या क्यूब कढूं, ठीकु आहे, ॿिन्ही सूरतनि में सेम ई हूंदो। हाणे इवन नंबर आहे, हिनजो क्यूब कढंदासीं त जवाबु बि इवन नंबर ई हूंदो। कीअं? हाणे 2 छा आहे? 2 इवन नंबर आहे, हिनजो क्यूब छा थींदो? 8। हाणे 8 बि इवन, 2 बि इवन। हिकु ई मिसाल थी वई। ऐं 8 नंबर हुजे, हुनजो क्यूब कढंदासीं त जवाबु बि 8 नंबर ई ईंदो। मिसाल तौर ते 3 जो पाण क्यूब कढूं त 27 थींदो आहे। 27 8 नंबर न आहे छा? 27 बि 8 नंबर आहे। मतिलबु 8 नंबर जो पाण क्यूब कढंदासीं या क्यूब रूट कढंदासीं त उहो 8 नंबर ई हूंदो। हीअ बि प्रॉपर्टी क्लियर थी वई। 5 जेकी प्रॉपर्टी आहे इनमें छा थो चए? सेटिस्फाई द डिस्ट्रीब्यूशन प्रॉपर्टी, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। क्यूब जेको आहे उहो डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी खे फॉलो कंदो आहे। ठीकु आहे, सेटिस्फाई कंदो आहे। हिन जी मिसालूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? हाणे ही 2 क़िस्म जी डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी हूंदियूं आहिनि, हिकु विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन ऐं ॿी विद रिस्पेक्ट टू डिवीजन। ही विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन 2 ज़रबे 3 ऐं होल क्यूब। ठीकु आहे। ही छा जे बराबरि थींदा? 2 जे मथां अलॻि क्यूब वरी ज़रब जी निशानी 3 जे मथां अलॻि क्यूब, मतिलबु हिन खे ॿाहिरि कढी अलॻि अलॻि क्यूब बि पाण ॾेई सघूं था। हीअ थी वियो। हाणे ॿी मिसाल ॾिसूं था त 4 ज़रबे 5 ऐं होल क्यूब आहे। ही छा जे बराबरि आहे? चेन जे मथां अलॻि क्यूब वरी ज़रब जी निशानी 5 जे मथां अलॻि क्यूब। ऐं वरी जेकॾहिं हिननि खे तव्हां अॻिते पोइते बि करे वठो, ज़रूरी न आहे त 4 पहिरियों त हिते बि 4 पहिरियों हुजनि, 5 बि पहिरियों लिखी सघो था, हिन सां को फ़र्क़ु न पवंदो आहे। ओके आहे। मतिलबु ही मल्टीप्लिकेशन वारी बि डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन खे बि सेटिस्फाई करे थो। हाणे डिवीजन जे हिसाब सां बि सेटिस्फाई करे थो। ही ॾिसो, ही मिसाल आहे हिन ते। चेन खे डिवाइड कयो आहे पाण 5 सां, वरी हिन जो होल क्यूब कयो आहे, त ही छा जे बराबरि थींदो? हिननि खे ब्रैकेट छॾाए मतिलबु अलॻि अलॻि बि पाण पावर ॾेई सघूं था। चेन जे मथां पावर 3, 5 जे मथां पावर 3, ईअं बि लिखी सघूं था। वरी 2 डिवाइड बाय 3 हिन जो होल क्यूब कयो आहे, त ही छा जे बराबरि आहे? 2 जे मथां अलॻि क्यूब ऐं 3 जे मथां अलॻि क्यूब। उमेदु आहे हाणे तव्हां एक्सरसाइज़ में को बि अहिड़ो प्रॉब्लम न हूंदो जेको तव्हां सोल्व न करे सघंदो। ठीकु आहे, सॼो सम्झायो हूंदो। तव्हां पहिरियों फॉर्मल वे सां बि कयो, जीअं तव्हां बाद में पढ़ाए बि सघो, ऐं ट्रिक जे थ्रू बि कयो। ट्रिक तव्हांजो टाइम सेव कंदी। वीडियो खे लाइक बि ज़रूरु कंदा कयो ऐं कमेंट बि कंदा कयो। असांखे ख़बर पए त केरु केरु वीडियो ॾिसंदो आहे ऐं केरु केरु असांजे टच में आहे। कमेंट ऐं लाइक करण ते को वधीक टाइम थोरी थो लॻे, जेको तव्हां कमेंट बि नथा कयो ऐं लाइक बि नथा कयो। जेका कंदा उन्हनि जी वॾी महिरबानी, जेका नथा कनि उन्हनि खे ज़रूरु करणु खपे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।